अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी अवां जी करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कयो। किताब जो नालो आहे एहसास ॿाराणियूं कहाणियूं, कहाणीकार अली हसन अब्बासी, छपाईंदड़ आर्ट पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 1994। कहाणी आहे आस इहा। इमदाद घर में नंढड़नि पितकड़नि ॿारनि सां रांदि करे रहियो हो। पप्पू, बाबू, मुन्नी, गुड्डू, आसी, ज़ाहिद सभु हिन खे ईअं वकोड़े विया हुआ ॼण को चरियो हथ आयो हुजेनि। इमदाद खे कॾहिं कंहिं कमीस मां वठी ते छिकियो त कंहिं भितर थियसि, कंहिं चिब थे कढियसि त कंहिं का शइ ॾेखारे उहा शइ वठण लाइ इशारो थे कयुसि ऐं हिनखे उन जे शोर ऐं मासूम हरकतुनि मां मज़ो पिए आयो। इमदाद उन जे रूह रिहाण ऐं कुर्ब भरी कचहरीअ मां लुत्फ़ अंदोज़ थी रहियो हो त हिन जो भाणे जो ज़ुल्फ़कार सहकंदो ऐं भॼंदो आयो। मामा मामा, ओ तुंहिंजो माण्हू ॿाहिरि बीठो आहे। किथे आहे, केरु आहे? इमदाद पंहिंजे भाणे खां पुछियो। अलाए केरु आहे, उहो नी ॿाहिरि रोड ते बीठो आहे। इमदाद उन्हनि ॿारनि खे छॾे ॿाहिरि निकितो। हिन ॾिठो त ज़फ़र बीठो आहे। इमदाद जे मुंहं ते मुर्क अची वई ऐं चहिरो गुलाब जहिं टिड़ी पियो। ज़फ़र जे वेझो पहुची हिन ज़ोर सां चयो, अस्सलाम वालेकुम, ऐं ॿई ॿखे पइजी विया। इमदाद ज़फ़र खे वठी अची उताक में विहारियो ऐं पोइ उभारियूं लह वारियूं ॻाल्हियूं करणु लॻा। खिलनि बि पिया ऐं ख़ुशि बि पिया थियनि। ॻाल्हियूं कंदे कंदे ज़फ़र थधो साहु खणी शुकारो भरियो ऐं चवणु लॻो, इमदाद, अवां ॿाराड़ीअ जे माण्हुनि जी ज़िंदगी केॾी न ज़बरदस्तु आहे, केॾी न सुठी आहे। मौला थो ॼाणे मूंखे त रश्क ईंदो आहे अहिड़ी हयातीअ ते जेका खुलियल फिज़ा ऐं सर सब्ज़ इलाइक़े में गुज़रे। ॿाराड़ीअ जे माण्हुनि जा मिठड़ा ॿोल ॿुधी मुंहिंजी दिलि बाग़ो बहार थी वेंदी आहे। हितां जे माण्हुनि जूं दिलियूं मखण जियां नरम ऐं खीर जियां उजरियूं हूंदियूं आहिनि। हिननि जे ॻाल्हाइण में माखीअ जहिड़ो मिठास हूंदो आहे। न ज़फ़र न, ॿ चारि मिठड़ा ॿोल ॿोलणु ऐं खुली फिज़ाई ज़िंदगीअ लाइ काफ़ी कोन आहे। ज़िंदगीअ जूं त ज़रूरतूं तमामु घणियूं आहिनि। हितां जी ज़िंदगी कहिड़ी आहे? न त का सवारीअ जी सहूलियत आहे ऐं न ज़िंदगीअ जूं ॿियूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। शहर में केॾी महिल बि जेकॾहिं का शइ जी ज़रूरत पवे त मिंट में त छा पर सेकंडनि में अची वेंदी। उन जे भेट में जेकॾहिं हिते कंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहा कलाकनि में बि कोन पहुचे। इमदाद, तुंहिंजी उहा ॻाल्हि सही आहे, पर अदा अव्हां वटि त सचो गिहु, तोड़े ॾुध, खीर या मखणु हर जाइ ते जाम मिली सघे थो। इन करे हितां जे माण्हुनि जी सिहत ॾिसो केॾी न सुठी थी रही आहे। ऐं हा, साई भाॼी बि हर क़िस्म जी अव्हां वटि पई थिए। वरी ॻाल्हि खे अॻियां हलाईंदे इमदाद चयो त ज़फ़र, तुंहिंजी उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बराबरि आहे, पर हितां जा माण्हू वीचारा पंहिंजे पेट जी पुराई ऐं ज़िंदगीअ जी ज़रूरियात खे पूरे करण ख़ातिर उहे सभु शयूं खणी अची तव्हां शहर वारनि खे पहुचाइनि था, जेका अव्हांखे सस्ती ऐं सुठी मिली थी वञे। पर इमदाद, शहर जी दुहाटियल ऐं शोर भरी ज़िंदगीअ खां मुंहिंजे ख़्याल में हितां जी पुरसुकून ऐं खुलियल हवाउनि में गुज़रंदड़ हयाती हज़ार दफ़ा बहितर आहे। सुबुह हुजे या शाम, कहिड़े समय बि घर खां ॿाहिरि निकिरी जेॾां निहारियो त सावक ई सावक नज़र ईंदी, जंहिंजे ॾिसण सां रूह खे राहत ऐं दिलि खे फ़रहत ऐं अखियुनि खे तरावत पई ईंदी। शहर में त रक्षनि जे रांगटनि ऐं लारियुनि जे दूंहें जे करे बीमारियूं बि बेशुमार आहिनि। ज़फ़र, पोइ छा थी पियो? उहे बुख़ार ऐं बीमारियूं त हिते बि घणियूं आहिनि। अव्हां वटि जेकॾहिं कंहिंखे थोरो कुझु थी पवंदो त जल्द वञी इस्पताल पहुचंदव, छो त उते इस्पतालूं बि घणियूं त सवारीअ जी बि सहूलियत। पर हिते जेकॾहिं को माण्हू बीमार थींदो त पहिरियां त पंहिंजा ट्रिक साठ कंदसि ऐं धागा फीणा पिया कराईंदसि। ठीकु थियो त वाह, ऐं न त पोइ खणंदसि शहर ॾांहुं। पोइ उन्हनि मां के अव्हां जे इस्पतालुनि में पहुचनि त के वीचारा रस्ते ते ई अजल जो शिकार थियो वञनि ऐं उन्हनि वीचारनि खे मौत एतिरी मोहलत ई कोन ॾिए त हू कंहिं इस्पताल में वञी इलाजु कराए सघनि। न सिर्फ़ु एतिरो, पर तव्हां वटि त तफ़रीह लाइ चपे चपे ते बाग़ीचा ऐं फूल बाग़ आहिनि। दिलि विंदराइण लाइ काफ़ी रांदियूं आहिनि ऐं उन्हनि लाइ ग्राउंड, पढ़ण लाइ लाइब्रेरियूं आहिनि। स्कूल ऐं कॉलेज बि घणा आहिनि। ज़िंदगीअ जी हर सहूलियत तव्हांखे ई आहे
ऐं असां ॿराड़ीअ वारनि खे जेकॾहिं के खोखलियूं ख़ुशियूं आहिनि त उहे बि अलाए छो नथा सही सघो। असांजो त हर हिकु ॿारु पंहिंजा सुहिणा सपना सीने में सांढियो वञे, माल चारे या हर में हथु विझे। घणा ई वीचारा पंध जे परे हुजण करे 5 दर्जा पढ़ी अॻिते हलनि ई कोन। पर जेकॾहिं के हिमत करियो हाई स्कूल ताईं पहुचनि त उहे बि लारियुनि जे अणहूंद मां बेज़ार थी अची वेही रहनि। के वरी इल्म जी उञ उजाइण ख़ातिर लारियुनि में लताड़िजो ऐं इल्म जी उञ सीने में अंदरि सांढियो वञी सुकून जी निंड सुम्हनि। पर उन्हनि मां जेकॾहिं को पढ़ी कंहिं उहिदे ते पहुचे थो त उहो वरी ॻोठु छॾियो वञे, शहर में आबादु थिए। इमदाद उहे सभु ॻाल्हियूं करे हिकु ऊन्हो साहु खणी हसरत भरियुनि निगाहनि सां ज़फ़र ॾांहुं ॾिसी चयो, हाणे त मूंखे बि उहा ई आस आहे त जेकर शहर में रहूं। ज़फ़र ख़ामोश इमदाद खे ॾिसंदो रहियो ऐं कुझु बि की न कुझियो।